अस्सलाम वालेकुम। मां अक्सर खींचा नवी वीडियो ठाई रही मां इलेक्ट्रॉनिक डायरी वारनि लाइ उन्हनि खे प्लीज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कयो, उन्हनि जे सब्सक्राइबर्स खे वधायो। थैंक यू। अॼु मूंखे सिंधी यूनिवर्सिटी यादि अची वई, मेरान यूनिवर्सिटी यादि अची वई, पंहिंजा कामरेड यादि अची विया। सची ॻाल्हि आहे त जॾहिं निम्रता जो केस थियो या ॿिया जेके केस थिया त कंहिं ॾाढी सुठी पोस्ट रखी त अॼु असां पंहिंजे कामरेडनि खे यादि था कयूं। अगरि अॼु उहो कामरेड वारो दौर उते हुजे हा त को मेरी अखि न करे हा त हीअ उहे कामरेड सभु दोस्त पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां पंहिंजे हिसाब किताब में बांह ॿधी हथ ॿधी न्याज़ निवड़त सां ओदा वेही रह, ओ मुंहिंजी अधी, ओ मुंहिंजा भाउ, इहा पंचायत आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि वरी मयार मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ठहे थी, उहे जेके मथे दोस्त वेठा आहिनि न, अलाए कंहिं ते कावड़ियल आहिनि, अलाए कंहिं ते कावड़ियल आहिनि। हे कावड़ पोइ लाइजो था, पर हिते जेको आहे सो कुर्ब आहे, पंचायत आहे, मोहबत आहे। ऐं जेके आख़िर में दोस्त वेठा आहिनि, जेके जिते वेठा आहिनि थिया, हिन प्रोग्राम खे दिलि खोले इंजॉय कंदासीं। ऐं सची ॻाल्हि आहे जॾहिं हीअ लम्हा गुज़री वेंदा न, पोइ उन्हनि दोस्तनि जी दिलि चवंदी आहे यार काश मां बि झूमां। अलाह जो कसम आहे एॾो सुठो पियो लॻे जंहिं महिल दोस्त हिते परफॉर्म पिया कनि न, झूमनि पिया त राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। कंहिंजो भाउ किथे हूंदो, का भेण पंहिंजे भाउ जी बास पासे आई हूंदी, के असांजा दोस्त पंहिंजा ॿचिड़ा छॾे आया आहिनि जेके पंहिंजे मुल्क में आहिनि, अॼु लाइ किथां किथां गॾिया आहियूं। हे पंहिंजा अंदाज़ ही सभु असांजा आहिनि। ऐं अॼु सिंध हिते आहे। केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि त तुंहिंजे हीरनि खे मोतियुनि जी झोली ॾिसी, तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी झोली ॾिसी, सिंधी ॿोलीअ जे लबड़नि ते लोली ॾिसी, गर्दिशे वक़्त जी ही प्रोली ॾिसी, सरज़मीने वतन प्यार परखे पई, हिते दुबई में त ॾिस सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। मांझी साईं असांजे उन्हनि दोस्तनि मां, उन्हनि सूफ़ियुनि मां आहिनि जंहिं पंहिंजो नओं अंदाज़ अपनायो आहे। हिन जे लफ़्ज़ लफ़्ज़ खे सम्झण जी ज़रूरत आहे, हिन जे लफ़्ज़ लफ़्ज़ में झूमण जी ज़रूरत आहे। मांझी साईं पहिरियों दफ़ो तव्हांजे साम्हूं परफॉर्म कंदा हिते दुबईअ में, पंहिंजे पाबोह सां पंहिंजे भरम खे क़ाइमु रखंदे तव्हां असांजे साम्हूं परफॉर्म कंदो। अहिड़े सूफ़ी साईं जे लाइ तव्हां ऐं असां हथड़नि जे मेलाप सां जॾहिं ॿुधाईंदासीं न त असां केतिरो प्यारु कयूं था त दिलि ख़ुशि थी वेंदी। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में मांझी फ़क़ीर। हक़ मौजूद, सिंध मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध। यकीन कयो मां सिंध खां ॿाहिरि पहिरियों चकर हिन दुबई शहर में आयो आहियां। पहिरीं त मां साईं बशीर आरिसर साहब ऐं उनजे सथ ऐं उनजी टीम खे वाधायूं थो ॾियां। हिन जेको सक़ाफ़त ॾियारे असां महिनत कई आहे, कावश कई आहे, उन सॼे सथ खे मां पंहिंजे तरफ़ खां वाधायूं ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो। मुंहिंजो जहिड़ो हाल तव्हां सॼण साम्हूं। सोन ते
सकाल कुरीत ओ अची उमर कोट में औ कद सकाल कुरीत पखन जी प्रीत औ मारे मूल न मटियां सिंध समूरी सोन सिंध सजी सुरहान वो सिंध भिटाई घोट जी ऐं सिंध भिटाई साण ओ सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई असाण वो मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में जल सिंधड़ी जिए संदस नारो उदासी अजीज के आहे सहारो ओ जान भरियो वारो दो दन जो हिमती समय सिंध मुर्के पई 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 चंद तारल मथा जियत इश्क जे चंद तारल मथा आक जी हर कंधिए जे किनारल मथा आक जी हर कंधिए जे किनारल मथा आक जी हर कंधिए जे किनारल मथा दुश्मने सिंध के आई सुर के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई
सिंध में वसी बुलबुल